औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विथ NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। अॼु असांजो टॉपिक आहे सिंधी ग्रामर इल्म सन्फ़। अॼु पाण पढ़ंदासीं दास्तान या किसा जंहिंखे इंग्लिश में टेल्स चइबो आहे। पंहिंजो अॼु टॉपिक आहे हिन लेक्चर जो सिंधी ग्रामर इल्म सन्फ़ में दास्तान किसा टेल्स। इन जे बारे में पढ़ंदासीं त इहे थींदा छा आहिनि। दास्तान सिंधी नाविल कहाणीअ जो सफ़र आखाणी दास्तान ऐं किसे खां शुरू थियो आहे। दास्तान या किसनि जो प्लाट नाविल वांगुरु मुनज़म हुअण बदिरां पेचीदा ऐं मुझियल हूंदो आहे, लेकिन उन पेचीदगीअ में बि दिलकशी हूंदी आहे। ॿिए तरफ़ दास्तान या किसे में माहौल ले अजनबी ऐं ओपरो हूंदो आहे। ख़याली वाक़िअनि खां अलावा हिन में अजीब दुनिया जहिड़ो परियूं कोह काफ़ वारी दुनिया हूंदी आहे। किसनि जा किरदार इश्किया, सुठाई ऐं बदकारी ते मुश्तमिल हूंदा आहिनि। किसनि में किरदार निगारी हमेशह माफ़ूकुल फितरत हूंदी आहे, जॾहिं त नाविल में किरदारी निगारी हमेशह असल ऐं आम ज़िंदगी मां हूंदी आहे। किसनि में आमतौर ते देव, बादशाह, शहज़ादा वग़ैरह थियनि था, जॾहिं त नाविल में हर इंसान पोइ भले कहिड़े बि तबिके सां तालुक़ु रखे उहो ई किरदार हूंदो आहे। किसनि में नमूदार थींदड़ वाक़िआ हमेशह ग़ैर फितरी हूंदा आहिनि। मतिलबु नाविल कंहिं बि आम इंसान ते लिखी सघिजे थो, बाक़ी किसो आम इंसान जे लाइ न आहे। किसा क़दीम दौर खां हर ॿोलीअ में राज हूंदा आहिनि। संदन मक़सदु इख़्लाक़ियात जी तबलीग ऐं बहादुरनि जा कारनामा ऐं इश्किया दास्तान हूंदा आहिनि। किसो नसर में बि लिखी सघिजे थो त नज़म में बि लिखी सघिजे थो। सिंधी ॿोलीअ में गुलखंदान, अलफ़ लैला, दास्तान अमीर हमज़ा, चार दरवेश, तोते नामो, सैफ़ुल मलूक, आतमताई, गुल बकावली ऐं ॿिया केतिरा इश्किया रज़मिया किसा मक़बूल आहिनि। ही सभु सिंधीअ में ई सिंध जूं कहाणियूं आहिनि जेके किसनि में मशहूरु आहिनि। उन खां सवाइ ससी पुनू, सुहिणी मेहार ऐं लीला चनेसर जा बि किसा मशहूरु रहिया आहिनि, जिन मां शाह लतीफ़ बि इस्तफ़ादो कयो। इन्हनि किसनि में ॿिया बि रहनि था, मुलिखिया थोरा ई आहिनि, जीअं मिसाल तौरु उमर मारवी थियो, हीर रांझो थियो, अहिड़ा किसा उन्हनि जे लाइ मतिलबु उहे बि किसनि में ई शयूं मौजूदु आहिनि। हिते आउं ॿी ॻाल्हि बि बयानु कयो हलां। कहाणी में तमामु पुराणियूं ॻाल्हियूं बयानु आहिनि, जिन मां माफ़ूकुल फितरत किरदार हूंदा आहिनि, जीअं देवियूं, परियूं, राकास, जिन, भूत वग़ैरह। इन्हनि जूं जॾहिं ॻाल्हियूं या इन्हनि जे बारे में लिखियो वञे त उहे कहाणियूं सॾिबियूं। ॿी ॻाल्हि बयानु कयो हलां। ॻाल्हि ही अहिड़ियूं ॻाल्हियूं या बयानु आहिनि जिन में सिर्फ़ु इंसाननि जो बयानु हुजण सां गॾु उन्हनि में इंसानी किरदार हूंदा आहिनि, जहिड़ो क बादशाह, राणियूं, शहज़ादा, शहज़ादियूं, सौदागर ऐं राजाउनि वग़ैरह जा मतिलबु उन्हनि जूं ॻाल्हियूं थियल। आखाणी अहिड़ो बयानु जंहिंमें फ़क़्ति नंढड़नि ॿारनि जे विंदर ऐं रोन जहिड़ियूं ॻाल्हियूं बयानु शामिलु हुजनि। हिन में ॿोली बि सादी कमु आणिबी आहे, जंहिंखे ॿारड़ा सम्झी सघनि ऐं संदन मिज़ाज मुताबिक़ हुजनि। किसो जेको पाण अॼु हिन लेक्चर में पढ़ियो आहे, किसे जे बारे में पढ़ियोसीं ऐं तव्हांखे फ़र्क़ु बि ख़बर पइजी वई हूंदी त नाविल ऐं किसनि में कहिड़ा कहिड़ा फ़र्क़ु आहिनि ऐं किसे में जेकी अक्सरियत आहे उहा कहिड़ी शइ जी आहे ऐं किसो कहिड़ी शइ ते ठहंदो आहे। तव्हां सभु ॻाल्हि हिन लेक्चर में सम्झी छॾी हूंदी। उमेद आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सन्फ़ूं ॾिसण में मिलंदियूं, ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल।
सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विथ एन एम एस। लाइक शेयर कमेंट्स ज़रूरु कंदा।